शहदादकोट का गोश्त मार्केट गुज़श्ता 15 साल से एक तरफ गंदगी की लपेट में तो दूसरी तरफ मुकम्मल बिल्डिंग खस्ता हाल होने के बायस किसी भी वक्त गिरकर एक बहुत बड़े हादसे का सबब बनने की पोजीशन में, जबकि मकामी और ज़िली इंतज़ामिया मुकम्मल खामोश। शहदादकोट शहर जी गोश्त मार्केट आ। शहदादकोट शहर जे लाइ करोड़े रुपया फंड अचनि था पिया तालुका म्यूनिसिपल कमेटी वारनि ॾे। उन जे बावजूद असांजे शहदादकोट शहर जी मार्केट में एडी गंदगी वधी वही आहे जो कोई भी शहर जो माण्हू असां खां गोश्त वठण लाइ तैयार कोन्हे को। चवनि पिया ईअं चवनि पिया त शाबाश आहे तव्हांखे, तव्हां हिन गंदगी में कीअं गुज़ारियो पिया। असीं DC कंबर शहदादकोट को इहो मुतालबो कयूं था ऐं TMO शहदादकोट को इहो मुतालबो कयूं था पिया त बराए महिरबानी करे असांजे शहदादकोट शहर जी ही मेन गोश्त मार्केट आहे इन जी सफ़ाई कराई ॾिनी वञे। तमामु वधी वई आहे। जंहिंखे जहिड़े ऑफिसर सां ॻाल्हाए कर चए थो असांजी पूरत नथी थिए, असांजी जेकी पघार आहे, असांजे बचनि जो ख़र्च बि नथो थिए। असांखे तव्हां ख़र्च ॾींदव त असांखे सफ़ाई कंदासीं, जो ख़र्च न ॾींदव तव्हां वटि इहो किन कचिरो पिया हूंदा। हे गोश्त जो असांजो अॾो आहे, धंधो कारोबार। असां हिक खे चई चई थकी पिया आहियूं, कोई बि कंहिं ॻाल्हि खे नथो सम्झे। असां मीर साहिब ताईं प्ले ताईं वियासीं, पोइ बि कंहिं बि असांजी ॻाल्हि खे न ॿुधो। सॼो मार्केट किना धप कीअं हिते कोण जी जाइ ते बि सफ़ाई कोन थी थिए। पाण सफ़ा कंदा आहियूं, असां जा 5 रुपया भरींदा आहियूं इन बालेशान खे घुराए मार्केट खे असां पंहिंजो पाण सफ़ाई कराईंदा आहियूं। हिते को बि सरकारी माण्हू कोन्हे सफ़ाई करण जे लाइ। ए जी सफ़ाई ज़रूरत माना का बि न आहे, सहूलियत न आहे। किन किचिरो तव्हां ॿुधाए ॾिसो था, सॼो मार्केट में माण्हू अचणु नथो चाहे। एॾी गंदगी आहे जो सरकारी माण्हू को अचे ई नथो। असां पंहिंजे पैसनि ते सफ़ाई था करायूं, जंहिंजो नाली जो रस्तो न आहे, काॾों ग्राहक अचे। कलियूं गंदगी तव्हां पाण मार्केट में ॾिसी रहिया आहियो, दुकान तव्हां पाण भरे रहिया आहियो। तव्हांखे सभु शइ अॻियां असांखे कंहिं शइ जी सहूलियत न आहे। आहे गंदगी हेॾो लॻी पई आहे, होॾो गंदगी लॻी पई आहे। धप किचिरे में असां बीमार थी पिया आहियूं। कोई बालेशाही असांखे नथा मोकिलनि, चवनि था त भाउ अचे ईंदो ईंदो, कोई बालेशाही नालियूं किन लॻी पियूं आहिनि। मार्केट में धप लॻी पई आहे, गंदगी लॻी पई आहे। ऑफिसरनि खे का परवाह ई न आहे। अलाह हुननि खे कोई हिदायत ॾे ऑफिसरनि खे त कोई गंदगी सफ़ाइयूं कराइनि, कोई बालेशाही असांखे मोकिलनि, का टांकियूं हणाए ॾियनि, को साफ़ सुथिरो कनि मार्केट खे। जेको गोश्त खाए थो उहो अञा बीमार थो थी पए। कमु थींदो कीअं? शहरियों ने DC कंबर और CMO शहदादकोट से मुतालबा किया कि इन खस्ता हाल गोश्त मार्केट की मुकम्मल सफाई करवाकर रिपेयर करके हमें बेहतरीन सहूलतें फराहम की जाएँ। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदादकोट।